जी बिल्कुल नाज़रीन, सावणी जे बरसातुनि सिंध समूरे में जेके इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। सिंध समूरे में हिन वक़्तु जेके शहरनि में ॿोॾि वारी सूरत हाल आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे त रोडनि ऐं रस्तनि ते पाणी बीठल आहे। हिन वक़्तु बि असीं मौजूदु आहियूं ॻढ़ियसन सां ही जेको ॻंढियल शहर आहे दौड़ शरीफ़ जे रस्ते जी तव्हां ही हालत ॾिसी सघो था। तव्हां जेके आहे त फुटेजिस में ॾिसी सघो था या पस मंज़र में तव्हां ॾिसी सघो था त हिते जेको आहे त सिंध बलोचिस्तान जो ई अहम शहर आहे, अहम रस्तो आहे। हिते जेको आहे त रोड जी सहूलियत न हुजणु सबबि हिन वक़्तु गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो आहे, जंहिं सबबु हिते जेको हाणे उहो पाणी आहे उहो गप ऐं गारे में तब्दील थी वियो आहे ऐं हितां जेके गुज़रंदड़ मुसाफ़िर आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त ॿिए पासे ॻढ़ियसन शहर जेको MP डॉक्टर सोहराब सरकी जो आबाई शहर आहे, उन सां ई बिल्कुलु ॻंढियल शहर आहे। ॻढ़ियसन सोहराब ख़ान सरकी टाउन जेका आहे त डॉक्टर सोहराब सरकी मुख़्तलिफ़ चैनल्स खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त सरदार सोहराब ख़ान सरकी जेको टाउन आहे उहो सिंध जो हिकु मिसाली टाउन आहे ऐं उनजी हालत बि अव्हां जे साम्हूं आहे। फुटेजिस में ॾिसी सघो था त मुख़्तलिफ़ जेके माला आहिनि, सरकी माला आहे, धुआ माला आहे, जमाली माला आहे या हाई स्कूल वारो इलाइक़ो आहे, अस्पताल वारो इलाइक़ो आहे, उते जेके आहे त पाणी तलाउनि जे सूरत में बीहजी वियो आहे। नेकाल जो को सिस्टम कोन्हे, को मुलाज़िम हिते कमु कंदे नज़र न पियो अचे ऐं हीअ जेकी आहे त ॻढ़ियसन सरदार सोहराब ख़ान सरकी टाउन जी तरक़ी अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं, जेका हितां जो MPA साहिबु जेको आहे त दावा करे रहियो आहे त उन्हनि जेके आहे त हिन टाउन खे मिसाली टाउन बणाए छॾियो आहे, पर उनजी जेका त कारकिरदगी अव्हां जे साम्हूं आहे। दौड़ शरीफ़ शहर समेत आसपास जा जेके नंढा वॾा शहर आहिनि या उन्हनि जा जेके रस्ता आहिनि उते कचा रस्ता हुजणु सबबि बरसाति खे 3 ॾींहं गुज़रण बावजूदि जेको आहे त बरसाती पाणी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि हितां जा शहरी जेके आहे त सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते जेके आहे त ॾींहं जो मक्खियूं ऐं राति जो जेके आहे त मच्छरनि जो आज़ार आहे, जंहिं सबबि हिते मुख़्तलिफ़ जेके आहे त ख़तरनाक बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। जी।